हज़रत अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो शहीद थी वियो। असां पुरअमन रहियासीं। हज़रत मौलाना निज़ामुद्दीन साहब शहीद थी विया। असां पुरअमन रहियासीं। मौलाना मुफ्ती इदरीस साहब शहीद थिया आहिनि। हिन वक़्तु बि असांजी क़यादत जो हुकुम आहे पुरअमन रही करे तव्हां मुतालिबो कयो ऐं एहतिजाज रिकॉर्ड करायो। असां पुरअमन रहिया आहियूं ऐं पुरअमन रहणु चाहियूं था। हिन पाकिस्तान में रहिया आहियूं ऐं पाकिस्तान असांजो मुल्क आहे। हिन सिंध जे अंदरि असां रहूं था। हीउ सिंध असांजो वतन आहे। हिन जे अंदरि रही करे असां कंहिंखे तकलीफ़ बि ॾियणु नथा चाहियूं, लेकिन इहो हरगिज़ बर्दाश्त कोन थींदो हुते लाइ त कंहिं बि आलिम खे शहीद कयो वञे। उहो अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो रहमतुल्लाह अलैह जन हिकिड़ो शेर पढ़ंदा हुआ ऐं वॾी बहादुरी सां पढ़ंदा हुआ। असां बि अॼु उहो ई वचन कयूं था, हम है खामोश के बरहम न हो आलम का निज़ाम, ये समझते हैं हमें कुव्वत फरियाद नहीं, ए खाक नशीनों उठ बैठो वो वक्त करीब आ पहुँचा है, जब तख्त गिराए जाएंगे तब ताज उछाले जाएंगे, वो वक्त अचण वारो आहे। इन ज़ालिमनि जो वक्त पूरो थींदो ऐं इंशाअल्लाह अल अज़ीज़ हिन पाकिस्तान जे अंदरि इंशाअल्लाह अल अज़ीज़ सही माना में उलमा जी क़यादत में इंशाअल्लाह ताला अमन अमान क़ाइमु थींदो। असांजो हिकिड़ो ई मुतालिबो आहे वक़्त जे इन्हनि कातिलनि खे फिलफौर गिरफ़्तार करे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त उन्हनि खे जेको आहे सज़ा ॾिनी वञे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ उन्हनि खे कानून जे कटड़े में आंदो वञे। नारे तकबीर।